ख़बर शेयर कंदासीं। कींजड़ ते बासरन कब्ज़ो करे बंद बधण जो कम शुरू करे छॾियो आहे। महबूब बिरोही रिपोर्टर ठटो असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। जी महबूब बिरोही। जी छठे जे सिंध जी बल्कि सिंध जी तारीख़ी ढंढ कींजड़ उनजी सोनेरी पॉइंट जे भरिसां चुण साइट वटि बासुर कब्ज़ागीरनि ज़बरदस्ती जेके कब्ज़ो करणु शुरू करे ॾिनो ऐं उन राति विच में हैवी मशीनरी घुराए मशीननि जे ज़रिए बंद बधण जो कमु शुरू कयो, जेको काफ़ी देर ताईं जारी रहियो। जेका कींजड़ जी जेका इंतहाई अहम पॉइंट आहे जितां पाणी जेका चुण साइट वटां दाख़िल थिए थो, उन ते कींजड़ जे हथनि जे अंदरि ऐं उते ज़रियनि खां पतो पियो त बासुर कब्ज़ागीर जेके अंदरि मच्छी जो तनाव ठाहिण लाइ बंद बधण जो कमु शुरू करायो आहे। ॿ खां मथे हैवी मशीननि ज़रिए इहो कमु हलंदो रहियो, जंहिंजी केतिरी न्यूज़ ते ख़बर ब्रेक थियण खां पोइ सिंध हुकूमत मामले जो नोटिस वरितो आहे ऐं आपाशी खाते जेका आहे पुलिस सां राब्ते में अचण खां पोइ पुलिस खे दरख़्वास्त कई वई मदद लाइ। उन खां पोइ पुलिस जेका आहे पुलिस कार्रवाई कंदे ॿ मशीनूं जेके आहिनि एक्सकेवेटर उन्हनि खे पंहिंजे तहवील में वठी छॾियो आहे। उन जा ॿ ड्राइवर गिरफ़्तार कया विया आहिनि। अलबत्ते जेके कब्ज़ागीर बासुर ॿुधाया वञनि था उहे फ़रार थी विया आहिनि। आपाशी खाते जी इंतज़ामिया सां ॻाल्हि ॿोल थी आहे। एएससी जेका कंदड़ी बगाड़ डिवीज़न इंजीनियर बेसम उन तस्दीक कई आहे त अहिड़े क़िस्म जूं खेल जी शिकायतूं मिलियूं, जंहिंखां पोइ पुलिस खे दरख़्वास्त कई वई आहे। एसपी सां ॻाल्हायो वियो आहे, मैसेज ॾिनो पियो वञे पुलिस खे त जीअं बाज़ाब्ता तौर ते केस दाख़िल थी सघे। ऐं हिन वक़्तु इंतज़ामिया जी दावा आहे त कमु बंदि करायो वियो आहे, पर उहो कब्ज़ागीरनि बासुर खुलियाम ॾींहं किथे कमु कंदा रहिया। राति खां वठी उन मशीनरी जेका सॼो ॾींहुं कमु कंदो रहियो। हाणे थोरी देरि अॻु में पुलिस जेका आहे जल्द कार्रवाई कंदे एक्सकेवेटर ॿ हैवी मशीनूं तहवील में वॾी महिरबानी महबूब बिरोही तफ़सील ॾियण जे लाइ नाज़रीन। महबूब बिरोही ठटे मां डिटेल्स ॾिना। कींजड़ ते बासरनि कब्ज़ो करे बंद बधण जो कमु शुरू करे छॾियो आहे। ठटो खां पोइ ख़बर शेयर कंदासीं। दादू